बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सुबह महरान में अवां जी खिदमत में हाज़िर आहे ज़ोया बलोच। नाज़रीन, दुआ है जिते बुझो ख़ुशि हुजो, पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजनि नंढनि सां, पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि रिश्तेदारनि दोस्तनि सां। ऐं नाज़रीन, मॉर्निंग शो आहे त इहो ज़रूरी हूंदो आहे त मॉर्निंग शो में ज़ाहिर सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कजनि, अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं कजनि जो असांजो जेको माहौल आहे उहो ख़ुशगवार थी वञे। त नाज़रीन, सभ खां अवल त असां तालीम जी ॻाल्हि कंदासीं त तालीम तमामु घणी इंपॉर्टेंट आहे, तमामु घणी ज़रूरी आहे। छो जो कंहिं बि जेकॾहिं क़ौम खे पुठिते हटाइणो आहे त उन खां तालीम खसे छॾियो। त कंहिं बि जेको क़ौम आहे उनजी तरक़ी मुमकिन नाहे तालीम खां सवाइ। सो नाज़रीन, असांजी हमेशह इहा कोशिशि रहंदी आहे त असां सुठा सुठा गेस्ट इनवाइट कयूं जेके तालीम सां वाबस्ता हुजनि ऐं असांजी एजुकेशन ते ॻाल्हि ॿोल थिए त जीअं असांजा जेके ॾिसंदड़ नौजवान आहिनि उहे काफ़ी इन मां मोटिवेशन हासिलु कनि। ऐं उन खां अलावा नाज़रीन, जेको हीअ गर्मी जो मौसम आहे इन में बि असांखे पंहिंजो ख़्यालु रखिणो आहे त गर्मी खां कीअं बचिजे। उन में कहिड़ा उपाउ आहिनि जेके असांखे वठणु खपनि। मसलन असांखे खाधे जो सुठो इस्तेमालु करणु खपे त जीअं ओवर ईट बि न करणु खपे ऐं सुठा सुठा थधा थधा खाधा खाइणु खपनि। ऐं कपिड़नि जो बि असांखे जेके नरम कपिड़ा हुजनि, जेके थधा कपिड़ा हुजनि उहे इस्तेमालु करणु खपनि, उहे पाइणु खपनि त जीअं गर्मी खां बची सघिजे। ऐं ॿियो, उस में निकिरण खां बग़ैर जेकॾहिं कम जे त असां न निकिरूं त वधीक बहितर आहे। असां पंहिंजे कम सां कमु रखूं, ज़ाहिर आहे असांखे कम खे बि गॾु खणी हलणो आहे, वरी पंहिंजी ज़िंदगी खे बि जेको आहे मैनेज करणो हूंदो आहे उन हिसाब सां। ऐं नाज़रीन, कोरोना जेका पेंडेमिक आहे उहा बि हले पई ऐं उन खां बि असांखे परहेज़ करणो आहे। छो जो मास्क ज़रूरी आहे ऐं ॿियो त हाणे काफ़ी हद ताईं जेको इन ते कंट्रोल थी वियो आहे कोरोना ते। ऐं उन सां गॾोगॾु जेका हींअर वैक्सीन जो जेको मरहलो आहे उन ते बि असांखे हिकु फ़र्द जी हैसियत सां, सोसाइटी जे फ़र्द जी हैसियत सां असांखे वैक्सीनेशन कराइणु खपे। ऐं असांजे जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे बि असांखे सेंटर्स ते वठी वञणु खपे। ऐं हाणे त काफ़ी ॻोठनि में कैंप्स बि लॻनि पियूं, त कोशिशि कयो पंहिंजी जेका ज़िमेदारी आहे उनजो अहसासु करियो। छो जो काफ़ी जेके आहिनि उहे र्यूमर्स फैलनि पियूं ऐं काफ़ी इनऑथेंटिक न्यूज़ चऊं त जेके जिन्हनि ते असां यकीन पिया कयूं या असांजी लाशऊरी आहे। असांखे घुरिजे त इन्हनि शयुनि ते जेके इहे ॻाल्हियूं इन्हनि ते यकीन न करणु खपे ऐं असांखे वैक्सीनेशन टाइम ते करणु खपे त जीअं असां हिन खां निजात वठी सघूं। ऐं नाज़रीन, ॿी हिकिड़ी शइ जेका अव्हांखे चवंदी हलां त जेको हींअर गाॾियुनि जो जेकॾहिं असां ॾिसूं त काफ़ी जेके नंढी एज जा जेके ॿार आहिनि, जेके शागिर्द आहिनि या जेके नौजवान आहिनि, उहे घणा जज़्बाती थी वेंदा आहिनि ऐं रोडनि ते ॾिसो त जेको आहिनि वन व्हीलिंग पई थिए या जेको ट्रैफिक आहे उनखे ॾिसनि नथा त जेकॾहिं ट्रैफिक जैम आहे त असांखे उतां कीअं क्रॉस करणु खपे या कीअं उते बीहणु खपे या जेके सिग्नल्स आहिनि उन्हनि खे असांखे फॉलो करणु खपे। त नाज़रीन, हीअ सभु शयूं असांजी ज़िंदगी में वॾी अहमियत रखनि थियूं। नाज़रीन, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था, पंहिंजूं सलाहूं पंहिंजूं तजवीज़ूं ॾेई सघो था। नाज़रीन, अव्हांजी जेका प्रोग्राम में अव्हांजी शमूलियत आहे उहा असांजे प्रोग्राम खे चार चंड लॻाए चाहींदी आहे। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में सुठा सुठा, जीअं त मूं पहिरीं ॿुधायो त असां गेस्ट इनवाइट कंदा आहियूं जेके इल्म जे शौर सां नवाज़ियल हुजनि ऐं जेके जेको आहिनि असांजी जेका क़ौम आहे, असांजो जेका सोसाइटी आहे, असांजे जेके नौजवान आहिनि, वॾा आहिनि, नंढा आहिनि, उन्हनि सभिनी खे हिकिड़ी मोटिवेशन, हिकिड़ी इंस्पिरेशन मिले ऐं हिकिड़ो ज़िंदगी गुज़ारण जो ॾाव मिले त कीअं ज़िंदगी गुज़ारिजे, ज़िंदगी में कहिड़ियूं मुश्किलातूं पेश ईंदियूं आहिनि, वरी ज़िंदगी खे उन्हनि मुश्किलातुनि खे कीअं हल करणु खपे ऐं असांखे सुधरणो कीअं आहे, असांखे इन गुरबत मां कीअं निकिरणो आहे। इहे सभु शयूं माना रखंदियूं आहिनि। उन सां गॾोगॾु असांजी जेका हीअ प्रोग्राम आहे हिन में गीत बि हूंदा आहिनि, हिन में जेको आहिनि असांजो राग बि हूंदा आहिनि ऐं कॾहिं जेको आहे न वधीक असां एजुकेशन ते ॻाल्हाईंदा आहियूं या कॾहिं असां पंहिंजे माशरे ते ॻाल्हाईंदा आहियूं। असांजे प्रोग्राम में वॾा त ठीकु आहे, वॾा आहिनि, सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, पर नौजवान बि हिन में शमूलियत कंदा आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ पार्टीज़ जा सदर ऐं कॾहिं ज़ाहिर अॻवानी पिया कंदा आहिनि त उन्हनि में बि इहो जज़्बो आहे, उन्हनि में बि इहो सेंटीमेंट आहे त इन्हनि सभिनी शयुनि खे खणी हलंदा आहिनि ऐं असांजा जेके ॿिया नौजवान आहिनि उहे बि इन्हनि मां उन्हनि खे काफ़ी हौसलो मिलंदो आहे। असांजा जेका पहिरियां महिमान आहिनि से आहिनि प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंभर, जेके के उस्ताद बि आहिनि, सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा प्रोफेसर आहिनि ऐं जेके मुंहिंजा बि उस्ताद चइबा ऐं असां सभिनी जा रोल मॉडल आहिनि। सर काफ़ी एक्टिव रहंदा आहिनि, सर जूं काफ़ी काविशूं आहिनि। अगरि असां सर जी तारीफ़ कयूं या सर जी जेके डेज़िग्नेशन जे हवाले सां ॻाल्हायूं त उहा पंहिंजी डेज़िग्नेशन खां घणो वधीक कमु कंदा आहिनि। सर भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महरान में। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां जेको सो असांखे मदो कयो महरान टीवी जे सुबुह महरान प्रोग्राम में,
ऐं सम्झां थो त हीअ जेको नाज़रीन जेके ॾिसनि पिया उन्हनि सिंध में आहिनि पर दुनिया में जेके जिते सिंधी आहिनि उते सिंध आहे बिल्कुलु त उन हवाले सां हीउ प्रोग्राम ते आलमी लेवल ते ॾिठो वञे पियो त आउं सम्झां थो त तव्हांजे हिन प्रोग्राम जो मूंखे जेको मैसेज ईंदा आहिनि जॾहिं प्रोग्राम ख़तमु थींदो आहे ॿ टे दफ़ा मूं आयो आहियां त उहे दोस्त चवंदा आहिनि त सही ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि इन सां हिकिड़ो त ॼाण में इज़ाफ़ो अचे थो ॿियो वरी जेको तव्हां रुगो तइलीम आहे सिहत आहे एनवायरमेंट आहे ऐं उन खां पोइ वरी जेको सोशल लाइफ आहे समाजियात आहे तव्हां सम्झां थो त जेके बि ज़िंदगी जा जेके पहलू आहिनि उन्हनि ते जेको सो माना ॻाल्हायो वञे थो ऐं जेके सामीन आहिनि उन्हनि खे जेका ॼाण मुहैया करे वञे ऐं सम्झां थो त मेहरान टीवी जो गुड इनिशिएटिव आहे त जीअं नॉलेज खे डिसेमिनेट कयो वञे छो कि प्रोफेसर ऑफ द एग्रीकल्चरल एजुकेशन एक्सटेंशन असांजो कमु इहो आहे त टेक्नोलॉजी खे ट्रांसफर करियूं त जेकॾहिं टेक्नोलॉजी ऐं नॉलेज आम माण्हू ताईं वेंदी त उनजी ॼाण में इज़ाफ़ो ईंदो ऐं ॼाण में इज़ाफ़े सां ई असां गुरबत जो ख़ात्मो आणे सघूं था बिल्कुलु तमामु बहितरीनु वॾी महिरबानी तव्हां मदद कयो तमामु बहितरीनु असांखे सर ॾाढी ख़ुशी थी ऐं हिन प्रोग्राम में आया पंहिंजे क़ीमती टाइम खां टाइम कढी करे अच्छा असांजो जेको ॿियो गेस्ट आहे से आहिनि प्रदीप गुल सिंधी शागिर्द तहरीक मरकज़ी सदर आहिनि नालो आहे प्रदीप गुल ऐं सिंधी शागिर्द तहरीक मरकज़ी सदर आहिनि अच्छा कालिम निगार बि आहिनि नौजवान आहिनि भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महराण में कीअं पियो लॻे सुबह महराण में अची करे तमामु शानदार असां सम्झूं था त इहो हिकिड़ो तव्हांजो जेको इनिशिएटिव आहे इहो तमामु बहितरीनु आहे जी जी जंहिंमें नौजवान बि अचनि था लेखक बि अचनि था ऐं उस्ताद अचनि था ख़ासि करे साईं जहिड़ा जिन हिकिड़ा रोल मॉडल आहिनि जिन मां माण्हू जेको वधीक पढ़ाइनि था उन्हनि मां हौसलो मिले थो तव्हांजी वॾी महिरबानी असांखे मदद अच्छा हींअर जेको तहरीक अली पए या हींअर जेको एहतजाज पए कयो स्टूडेंट्स यूनिवर्सिटी में जेके फीस वधी वियूं आहिनि उन्हनि में बि अवां शिरकत कई हुई छा चवंदा उन लाइ हाँ बिल्कुलु असां टियों ॾींहुं गुल सेंटर खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं मार्च कई हुई जंहिंमें शागिर्दियाणियूं शरीक हुयूं 100 जे तइदाद में शागिर्द शरीक हुआ ऐं असां सॼी सिंधी शागिर्द तहरीक ऐं सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक ऐं आम जेके बि शागिर्द आहिनि उनमें भरपूर जदोजहद कई आहे सिंधी यूनिवर्सिटी जे इश्यूज़ ते सिंधी यूनिवर्सिटी में ॿाहिरि एहतजाज कया आहिनि ऐं पोइ जेको फीसनि में वाध आहे उनजो फ़ैसिलो वरी कल्ह इंतिज़ामिया वापसि वरितो आहे जेको हिकिड़ो माना फतेह आहे शागिर्दनि जी छो त हीअ जेको बि फीसिस अॻे ई जेके फीसिस आहिनि उहे ॻाटे टोड़ फीसिस आहिनि जिन खे पोरियां ते आम ग़रीब जो जेको ॿार आहे उहो बर्दाश्त नथो करे सघे ऐं हाणे वरी उन्हनि फीसिस खे डबल करी पोइ वरी जेको यूनिवर्सिटी उन्हनि ते जेको वज़न वधो आहे उहो तमामु घणो आहे तंहिंजे करे असां सम्झोसीं त इहो नाजाइज़ी ऐं नाइंसाफ़ी शागिर्दनि सां ऐं उन ते असां जदोजहद कई सिंधी शागिर्द तहरीक ऐं जेके बि ॿियूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि गॾियल जदोजहद कई ऐं उन्हनि में पंहिंजी सोभ हासिल कई आहे तमामु बहितरीनु तमामु सुठो अच्छा सर अवां छा चवंदा जेका अदा ॻाल्हि कई या हीअ इन्हनि जेको एहतजाज कयो त यूनिवर्सिटी में फीस वधाए छॾियूं आहिनि त के अहिड़ा ग़रीब ॿार आहिनि जेके अफोर्ड नथा करे सघनि जेके शायदि फीस वधण सबबु कॾहिं त जेको आहे न यूनिवर्सिटी बद में छॾे करे हलिया वेंदा आहिनि त इन्हनि जे अबाउट छा चवंदा महिरबानी तव्हांजी कल्ह वेठो ऑफिस में जी तव्हांजी सीपीटी फैकल्टी जो हिकिड़ो स्टूडेंट आयो जी तो चई थी असांजो हिकिड़ो शागिर्द आहे उहो उनजो वालिद विया गुज़ारे त हाणे उहो तइलीम छॾे थो ऐं हुन वटि फी न आहे त हाणे हुनजी मदद करियो मूं चयो बाबा हाणे एहसास स्कॉलरशिप में हुनखे चयो अप्लाई करे पर उहो त टाइम जो गुज़री पर फी केतिरी आहे त चई साईं 8,500 रुपया मूं चयो हुनखे जो तइलीम न छॾे मूं वटि अचे ऐं चालान खणी अचे जीअं इम्तिहान ख़तमु थियनि त हुनजी फी आउं पाण भरींदुसि त हीअ जेके यूनिवर्सिटी जेके आहिनि इहे जेके यूनिवर्सिटी पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी आहे न रियली स्पीकिंग सिंधी यूनिवर्सिटी आहे या ज़रई यूनिवर्सिटी आहे या शालती यूनिवर्सिटी आहे इन्हनि में ग़रीबनि जा ॿार पढ़नि था मज़दूरनि जा ॿार पढ़नि था ऐं उन्हनि जी माना हिकिड़ी वालिदनि जी हिकिड़ी आस ऐं उमेदु हूंदी आहे त उहे माना सम्झां थो जेको माना नथो करे सघां सर ज़ाहिर आहे हिकिड़ो अवां बि इन्हनि शयुनि खे भोॻियो आहे इन्हनि शयुनि खां निकिता आहियो या कीअं हिते पहुता आहियो त असां लाइ सर रोल मॉडल ई आहिनि ऐं असां लाइ सर माशाल्लाह एतिरा एक्टिव आहिनि पर हिननि जेका पोइ ज़िंदगी गुज़ारी आहे या उन में जेको भोॻियो आहे या जेके तकलीफ़ूं उनखे जिन्हनि खे मुंहुं ॾिनो आहे उहो त सर जन ई ॼाणनि था ऐं तमामु बहितरीनु ऐं अहसास स्टूडेंट जो रखंदड़ पर्सनैलिटी आहिनि असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे छो जो असांजा जेके ऐं पाण सिंध ज़रई यूनिवर्सिटी जी स्टूडेंट रही आहियां त असांजा जेके टीचर आहिनि असांजा रोल मॉडल रहिया आहिनि असां जेके हाणे अवां प्रदीप साहब अवां छा चवंदा अहिड़नि प्रोफेसर्स लाइ असां सम्झूं था जेके साईं वांगुरु जेके उस्ताद आहिनि जेके सदाईं शागिर्दनि सां गॾु बीहनि था या उनजी सपोर्ट कनि था उन्हनि जे करे ई जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे हौसलो मिले थो उहो वधीक पंहिंजा जेको आहे उहो
अञा वधीक पंहिंजा जेके मोटिव्स आहिनि उहे चेंज कनि था ऐं उन्हनि जे अंदरि जेको हिकिड़ो हौसलो जुड़े थो सही त इहो अहिड़ा उस्ताद जेके आहिनि उन्हनि ते असांखे फ़ख़्रु आहे। तमामु बहितरीनु तमामु ॿ शयूं ॾिठो वञे त पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी में हाणे मुंहिंजो त माना ॾिसां पियो जेके ग़रीबनि जा ॿार अचनि था जी जी पर चवण जो सॼो मक़सदु आहे त जेके पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटियूं आहिनि उन में ग़रीबनि जा ॿार पढ़नि था मज़दूरनि जा ॿार पढ़नि था ऐं तव्हां असां सभु जेके उन ई सिस्टम मां निकिता आहियूं त आउं सम्झां थो त सिंधी जूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि इन्हनि में जेकॾहिं गवर्नमेंट जेको स्टेट आहे सही दुनिया जूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उन में उहो ह्यूमन डेवलपमेंट रिसोर्स जा इदारा हूंदा आहिनि ऐं उन लाइ हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी बजट रखी वेंदी आहे बिल्कुलु पर बदकिस्मती सां असांजी जेका सा एजुकेशन जेका आहे असांजी हुकुमराननि जी प्रियारिटी न रही आहे ऐं नतीजो इहो थियो आहे त माना तव्हां ॾिठो त हिन वक़्तु जेका एजुकेशन ते बजट रखी वई आहे उहा 244 जेका अरब जेका अॻु में हुई उनखे 277 अरब रखी वई आहे त अहिड़े नमूने जेको सो माना प्राइमरी एजुकेशन ते तव्हांजी ख़तमु थी चुकी आहे तव्हां असांजो सोशल सिस्टम सॼो ॾिसे पियो त प्राइमरी एजुकेशन असांजी जेका त वही रही आहे हाणे एलिमेंट्री एजुकेशन आहे सेकेंडरी एजुकेशन आहे कॉलेज एजुकेशन आहे ऐं ग़रीब जो जेको ॿार आहे जेको माण्हू उहो चए थो त हाणे प्राइमरी में हाल पूरो लॻो पियो आहे त प्राइवेट में पढ़ायां त वालदीन मज़दूरी करे ॿारनि खे प्राइवेट में पढ़ाइनि था त उहो जॾहिं ॿार पढ़ी जॾहिं अचे थो मथे कॉलेज लेवल एजुकेशन हासिल करे यूनिवर्सिटियुनि में त पोइ यूनिवर्सिटी में पोइ आहे त माना उहो सरकार जी बि इहा रिस्पॉन्सिबिलिटी